बावड़ो जे शागिर्दनि लाइ तालीम जे मैदान में हिकु ॿियो शानदार तोहफ़ो बावड़ो शहर में अलमदीना अकेडमी जी इफ़्तिताह कयो वियो। तफ़सीलन मूजिब इस्लामी स्कॉलर मुमताज हुसैन सहतो अलमदीना अकेडमी जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तकरीब में स्कूल जे प्रिंसिपल्स, उस्तादनि, डॉक्टर्स ऐं आम शहरियुनि वॾी तादाद में शिरकत कई। अकेडमी जे बाबति तफ़सील फ़राहम कंदे अकेडमी चेयरमैन एडवोकेट अली हसन मंसूरी चयो त हीअ अकेडमी इस्लामाबाद खां लॉन्च थियल आहे। IT स्कॉलर्स सिर्फ़ हिकु साल में क़ुरान पाक जे तर्जुमे जी महारत ट्यूशन सेंटर सां गॾोगॾु हिन अकेडमी में इंग्लिश तालीम जो मयारी तालीम जो बंदोबस्तु कयो वियो आहे। हुननि वधीक चयो त हितां जे शागिर्दनि जे लाइ तमामु वॾो मौक़ो आहे त शागिर्द हिन नाले वारी अकेडमी मां तालीम हासिल करे मुल्क जी तरक्की में पंहिंजो किरदार अदा कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची